तब कयो हज़रत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह को बुजुर्ग हो वो पारे शराबी हो एक दफे एडो शराब पीतई जो घिट्टीअ में किरी पियो रात जे पोएं पार में जरमल होश आयस ॾिठई त हिकिड़ो पन्नो आहे उन ते अल्लाह जो नालो लिखियल हुयो। बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह उन पन्ने के खणी करे चुमी ॾिनी पाक ऐं साफ़ करे वञी उनखे अलमारी में रखियई। अल्लाह के उन जी अदा एडी वणी वई रात जो निंड में सुतो पियो ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत नसीब थियसि। नबी साईं फरमायो पुट बिशर हाफी अल्लाह ताला तुंहिंजो नालो शराबनि जे कतार में कढी वलियनि जे कतार में तुंहिंजो नालो लिखाए छाजे करे अदब जे अल्लाह जे नाले जो अदब कयो। असां जहिड़ो बेअदब वञी दुनिया में कोन पछाड़ी में दस्तरखानो न मिलंदो न त मौलवी वरी हेठों अख़बार में छाईंदा अल्लाह जा नाला नबी साईं जा नाला उहे हॾा चूसियल वात वारा थुकुन वारा उहे अल्लाह जे नाले सो अदब कयो।